झोल में भी ॾियारी जो ॾिणु वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। शहर जे चपे चपे ते फटाकनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि, जिथां हिंदू बिरादरी जा नौजवान वॾा तोड़े नंढा फटाका वठियो पंहिंजे पंहिंजे घरनि ऐं घिटियुनि अॻियां फाड़े ॾियारी खे भरपूर अंदाज़ में मल्हाए रहिया आहिनि। जॾहिं त मिठाइयूं वठियो पंहिंजे पंहिंजे प्यारनि खे ॾियारी जा तोहफ़ा पेश करे रहिया आहिनि ऐं मंदरनि में पूॼा पाठ कई पई वञे। इन हवाले सां हिंदू बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त उन वक़्त में पुराणे दौर में ॾिया हूंदा हुआ ऐं अॼुकल्ह त जदीद दौरु आहे। उन जे करे ही धर्म जो हिकिड़ो वॾो फतह थी। उन में उते जे राजधानी में जॾहिं रामचंद्र जी वापसि आयो ऐं राज तिलक कयो, उन ख़ुशी में ही ॾिया ॿारे फटाका ॿारे माण्हुनि जो ख़ुशी जो इज़हार कयो ऐं आजा कई ऐं ॾिया ॿारे रामचंद्र जी जे राज तिलक जी इहा हिकिड़ी ख़ुशी आहे। असां हिंदू मुस्लमान सभु ॿाहिरि आहियूं। हिन पाकिस्तान जे लाइ, हिन मुल्क जे लाइ अॼु को जेको ॾींहुं शाम जो आहे, असीं पंहिंजी पूॼा पाठ कंदासीं। उन ते पूरे पाकिस्तान जो असीं दुआ गो आहियूं। उन पूॼा जे हिसाब सां असां सभु वेही कंदासीं त असां हिंदू मुस्लमान सभु ॿाहिरि आहियूं। ॾियारी जो ॾींहुं आहे इहो जेको आहे हमेशह जीअं ई असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान में तमामु सुठे तरीक़े सां जेको आहे सेलिब्रेट करे रहिया त हीउ ॾींहुं जेको आहे श्री रामचंद्र जी जेको असांजो भॻवानु हुआ, जेको आहे जॾहिं बन कटे वापसि आया हुन ॾींहं ते जेको आहे न, जॾहिं बन विया त जेको हर घर उदास हो ऐं जॾहिं उदासी जे करे जेको आहे हुनजो नगर तमामु ख़ामोशी हो। जॾहिं हू फतेह करे जॾहिं वापसि पहुता त हुन घरनि में जेको ॾिया ॿारे ऐं जेको आहे फटाकनि जी रस्म अदा करे हुनजे जेको आहे वेलकम कयो। 14 सालनि जो वनवास कटी करे उन्ही जे ख़ुशी जे करे असां ही दीवाली सेलिब्रेशन कंदा आहियूं। दीवाली में असां सभु हिक ॿिए सां मिली करे जेके बि शिकवा शिकायतूं हूंदियूं आहिनि उहे सभु ख़तमु करे असां प्यार जो हिकु पैगाम सभु कंहिंखे मैसेज ॾींदा आहियूं। हिननि चयो त दीवाली जो पैगाम प्यार ऐं अमुन जो पैगाम आहे। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकली सां गॾु नवीद गुल ख़ासकली, सिंध टीवी न्यूज़, झोल।